मुल्क में मीडिया के बिल्कुल ब्लैकआउट, सारा मुल्क अफवाहों के जो है वो जद में है, किसी को कुछ पता नहीं क्या हो रहा है। अगर वजीर आजम ने 4:30 बजे तकरीर करनी है तो वजीर आजम ने यहाँ आकर करनी चाहिए थी तकरीर। मुल्क को हम एक ऐसी सिमत लेके जा रहे हैं जो बहुत खौफनाक है। क्या इनकी अकल में ये बात नहीं आ रही? लेकिन आप लोग जिस समत जा रहे हैं वो खतरनाक समत। आपने क्या एग्रीमेंट किया है कि आप ईवान में लेकर आए थे? किसने आपको इख्तियार दिया है कि आप एग्रीमेंट करें? जाकर मीडिया पर वो नहीं आ रहा कि क्या एग्रीमेंट, हाउस के अंदर वो नहीं आ रहा क्या एग्रीमेंट। आपसे ज्यादा फाशिस्ट हुकूमत तो आई नहीं। वजीर दाखिला ने क्या बयान दिया आपके सामने? जनाब स्पीकर, आप रूलिंग दे, क्या उसने कोई पॉलिसी बयान दी है? ये हाउस किसके लिए है? ये पार्लियामान किसके लिए है? पार्लियामान को जवाब दे वजीर आजम। कौमी असैम्बली में लाहौर वाक़े ऐं अमन अमान जी सूरत हाल ते वफ़ाक़ी घरू वज़ीर जी पॉलिसी बयान दौरान ओपोज़िशन जो गोड़। शेख रशीद चयो त वज़ीर आज़म इमरान ख़ान मुल्की सलामती ऐं दिफ़ा ते 4:30 वॻे क़ौम खे ख़िताब कंदो। पीपल्स पार्टी जे राजा परवेज़ अशरफ PTI हुकूमत फाशिस्ट करार ॾींदे चयो आहे त मीडिया ते ब्लैकआउट ऐं मुल्क अफ़वाहुनि जे वर चढ़ी वियो। वज़ीर आज़म TV ते ख़िताब बदिरां क़ौमी असैम्बली में पॉलिसी बयान ॾे हा। हिन मामले ते हुकूमत पंहिंजी ज़िम्मेवारी निभाइण में नाकाम थी वई। ॿुधायो वञे त हुकूमत खे TLP सां मुआहिदे जो इख़्तियार कंहिं ॾिनो ऐं उहो मुआहिदो पार्लियामेंट ॾाढो छो पेश न थियो। हुकुमरान माण्हुनि खे इंतिहाई ख़तरनाक रुख ॾांहुं वठी वञी रहिया आहिनि। मौजूदा हुकूमत खां वधीक फाशिस्ट केर बि न आहे। मज़हबी मामलनि जे वफ़ाक़ी वज़ीर नूरुल हक़ क़ादरी चयो आहे त का बि सियासी ऐं जमहूरी हुकूमत अहिड़नि वाक़िअनि जी सट न थी सघे। 4 महीननि ताईं मामले खे हल करण जी कोशिश कई ऐं ॻाल्हियुनि जा दर बि खुलियल रखिया। अॼु शाम जो बि ॻाल्हियुनि जो टियों दौर थींदो। उम्मीद त मसइलो बहितर नमूने हल थी वेंदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान नामूस रिसालत जे मामले खे दुनिया में फैलायो आहे। ईअं कंहिं बि मज़हबी जमात नाहे कयो। जो कुछ पिछले दिनों हुआ, कोई भी सियासी हुकूमत, जमहूरी हुकूमत इस तरह की चीजों को अफोर्ड ही नहीं कर सकती। गुज़िश्ता 4 महीने से जो भी डायरेक्ट और इनडायरेक्ट कोशिशें हो सकती थी हमने कर दी ताकि ये मामला बेहतरी के साथ सुलझ सके। रात को भी हुआ है एक दौर, आज सुबह भी हुआ है और शाम को रात को इंशाअल्लाह ताला तरावी के बाद एक तीसरा दौर होगा। कोशिश करेंगे कि पार्लियामेंट की ख्वाहिश के मुताबिक इस सारे मामले को मुज़ाकरात के जरिए से हल किया जाए। वज़ीर आज़म इमरान ख़ान अॼु 5:15 वॻे क़ौम खे ख़िताब कंदो। मौजूदा सूरत हाल ते क़ौम खे एतमाद में वठंदो। वज़ीर आज़म इस्लामाबाद में तक़रीब के ख़िताब दौरान चयो त बदकिस्मती सां कुझु सियासी ऐं दीनी जमातूं इस्लाम जो ग़लति इस्तेमालु कंदियूं आहिनि। उहे जमातूं पंहिंजे मुल्क खे ई नुक़सानु पहुचाइनि थियूं। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त असां सभु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां प्यार कंदा आहियूं। पंहिंजे मुल्क में भञिटा करे पाण खे नुक़सानु पहुचायूं था। ओलह जे मुल्कनि ते को बि फ़र्क़ु न पवंदो। बड़ी बदकिस्मती है, पॉलिटिकल पार्टीज भी, कई दीनी जमातें इस्लाम को गलत इस्तेमाल करती हैं और ऐसा इस्तेमाल करती हैं कि अपने मुल्क को नुकसान पहुंचा देती हैं। इसको जब इस्तेमाल करते हैं गलत तरीके से, हम कोई अपने दीन को फायदा नहीं पहुंचा रहे। हम जिस मुल्क में जुर्म होता है उनको नुकसान नहीं पहुंचा रहे, हम अपने आप को नुकसान पहुंचाते हैं। इसके लिए कैंपेन की जरूरत है। हम अपने ये मुल्क में मुजाहरे करके, तोड़ फोड़ करके कोई फर्क नहीं पड़ेगा। मगरब के अंदर जिधर ये गुस्ताखी होती है उनको कोई नुकसान नहीं पहुंच रहा, अपने आप को कर रहे हैं। लेकिन जो कैंपेन मैं चलाऊंगा, और इंशाअल्लाह शुरू कर दिया मैंने कैंपेन, मुसलमान मुल्कों को साथ मिला के उससे ये फर्क पड़ेगा, तब ये जाके तब्दीली आएगी मगरब में। लाहौर वाक़े बाद मुल्क के मुख्तलिफ़ शहरनि में जुज़वी हड़ताल। कराची, लाहौर, इस्लामाबाद, कोयटा, पेशावर ऐं ॿियनि इलाक़नि में जुज़वी तौर कारोबार बंदि। हैदराबाद, मीरपुर ख़ास, लाड़काणो, खैबर, सखर ऐं ॿियनि शहरनि में जुज़वी हड़ताल। सिंध जे वकीलनि अदालती कार्रवाइयुनि जो बाइकॉट करे छॾियो। लाहौर में 11 पुलिस अमलदारनि खे यरग़माल बणाइण वारे वाक़े जो दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल। FIR मूजिबि 200 खां 300 मछरियल माण्हुनि पुलिस पार्टी ते हमिलो करे 11 अहलकारनि खे यरग़माल बणायो। वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त कलदम तंज़ीम TLP सां ॻाल्हियुनि जो ॿियो दौर शुरू थी वियो आहे। उम्मीद त मामला तइ थी वेंदा।
सिंध हुकूमत पुरअमन एहतजाज कंदड़नि खे न रोकींदी। 5 ॾींहं अॻु शुरू थियल मामले जी ख़बर देर सां पई। अमन मान जो मसइलो थियो त हिफ़ाज़ती क़दम खयां वेंदा। सूबनि खे मौजूदा सूरतहाल ते एतमाद में न वरितो वियो। सूबनि ऐं लाॻापियल धुरनि खे एतमाद में वठण सां ई मामले बहितरी ॾांहुं वञी सघनि था। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त NCOC में इंटरसिटी ट्रांसपोर्ट बंदि करण वारी तजवीज़ न मञी वई। सिंध में कोरोना जा केसिस वधी रहिया आहिनि। वफ़ाक़ी सरकार कोरोना जे हवाले सां फ़ैसिला न कया त सिंध हुकूमत मजबूरी में पाण क़दम खणंदी। इस्लामाबाद में एहतसाब अदालत में पेशी बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो त हिकु कामयाब मनसूबे ते रेफरेंस ठाहियो वियो। पावर प्लांट मां कराची खे 100 मेगावाट बिजली मिली रही आहे। नैब जी इंक्वायरी सबबि असांखे पैसा नथा मिलनि। नवाज शरीफ जी समूरी मिल्कियत नीलाम करण जो फ़ैसिलो। नैब इजाज़त लाइ एहतसाब अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। नैब दरख़्वास्त में ॼाणायो आहे त नवाज शरीफ जे इत्तफ़ाक़ फाउंड्री, हुदैबिया पेपर मिल्स, बख्श टेक्सटाइल मिल, हुदैबिया इंजीनियरिंग जा शेयर्स, अफरमाल वारी ज़मीन, 100 एकड़नि ते ॿधल फिश फार्म, शेखपुरा में 2 घर, लाहौर में मौजूद 20 एकड़ ज़मीन, मरी वारो बंगलो, शांगला वारो घर ऐं नवाज शरीफ जे नाले रजिस्टर थियल 5 गाॾियूं नीलाम करण जी इजाज़त ॾिनी वई। FBR मूजिब तव्हां ॿारनि जी तालीम लाइ परॾे पैसा उमाणिया हुआ। सुप्रीम कोर्ट में सरीना ईसा खां सवाल पुछण ते जस्टिस मुनीब अख्तर ऐं जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा विच में सख़्त जुमलनि जी ॾे वठि। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा चयो त FBR वटि इन जो कहिड़ो सबूत आहे। मुंहिंजी घरवारी वकील नाहे, अहिड़ा सवाल न पुछिया वञनि। जस्टिस मुनीब अख्तर जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा सां मुख़ातिब थींदे चयो त तव्हां मुदाख़लत न कयो, चुप करे वेही रहो। सरीना ईसा पाण दलील ॾेई रही आहे त सवालनि जा जवाब बि ॾींदी। जस्टिस उमर अता बंदियाल सरीना ईसा सां मुख़ातिब थींदे चयो त तव्हां जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा खां वधीक बहितर दलील ॾेई रहियो आहियो। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा चयो त छा आऊं पंहिंजी घरवारी खे वकील कयां। जस्टिस सजाद अली शाह मुस्कुराईंदे जवाब ॾिनो त तव्हां घणी देरि करे छॾी, पहिरीं सोचणु घुरिजे हा। अदालत तरफ़ां सरीना ईसा खे सुभाणे दलील मुख़्तसिर करण जी हिदायत। जाली बैंक अकाउंट्स रेफरेंस में सिंध जो वॾो वज़ीर मुराद अली शाह इस्लामाबाद जी एहतसाब अदालत में पेश। अदालत हिकु गैर हाज़िर मुलाज़िमनि जा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। ॿुधणी 5 मई ताईं मुलतवी। मुराद अली शाह नूरियाबाद पावर प्लांट रेफरेंस में हाज़िरी खां मुस्तक़िल छूट जी दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। अदालत नैब खे नोटिस जारी कंदे जवाब तलब करे वरितो। केस जी ॿुधणी दौरान नैब अमलदार रेफरेंस जो रिकॉर्ड बस में भरे खणी विया। CTD ऐं सिंध रेंजर्स सईदाबाद पुलिस ट्रेनिंग सेंटर ते आबघाती हमले जी कोशिश नाकाम बणाए छॾी। जाम शोरो भरिसां ऑपरेशन दौरान कलदम तंज़ीम जा 5 दहशतगर्द गिरफ़्तार। 2 आबघाती जैकेट्स, पुलिस जूं वर्दियूं ऐं गरा हथियार हथकरण जी दावा। DIG CTD उमर शाहिद जो चवणु आहे त पुलिस ट्रेनिंग सेंटर जी रेकी कई वई हुई। गिरफ़्तार 2 दहशतगर्द TTP खे हमलनि लाइ आबघाती जैकेट्स फ़राहम कंदा हुआ। सिंध में मुख़्तलिफ़ खातनि में मुक़ररियूं ऐं बदलियूं। कॉलेज एजुकेशन खाते जो असिस्टेंट प्रोफेसर डॉक्टर कासिम राजपर डिप्टी डायरेक्टर ऑडिट मुक़रर। मंगोपीर जे असिस्टेंट कमिश्नर मुश्ताक जतोई ऐं मुख्तियारकार इब्राहिम जुनेजो खे हटाए रिपोर्ट करण जो हुकुम। असिस्टेंट कमिश्नर घोड़ाबारी गफ़ार शेख खे बदिली करे AC मंगोपीर मुक़रर कयो वियो। साबिर मीरानी सब डिवीज़न मंगोपीर में मुख्तियारकार मुक़रर। रिज़वान जतोई ॾखिण ज़िले में मुख्तियारकार सिविल लाइन मुक़रर थियो। जो जिम्मेवार थी वाक़ा है असां चयो त बाबा तव्हां ही तारूं जेके से बड़ी नज़र कयो हिकिड़े दफ़े ॿ दफ़ा तारूं टुटी चुकियूं आहिनि। हुननि चयो त असां वटि बजट में का शइ कोन्हे जो असां तारूं नयूं लॻायूं। तक़रीबन 8 मुने कलाक खां पोइ लाइट बंदि थी आहे, जेको असांजे फ़ोननि ते किथे लाइट बंदि न थी सघे। अञा ताईं तारूं मौजूदु आहिनि, अञा लॻी पियूं। तव्हां जेको माण्हू अचे त ॾिसे उहे तारूं अञा ताईं लॻियल जेकी अॼु हिकिड़ी तार उहा नई बदिली नई पिया लॻाइनि। मेन रोड जे मथां तारूं हिकिड़े दफ़े 2 दफ़ा टुटियूं थी। हिकिड़ी दफ़ा तार टुटी आहे मेन जे मथां कियो आहे, मेन मरी पई, हिकिड़े दफ़ा छोकिरे जे मथां किरी पई आहे। त बिल्कुलु हा सभु, लेकिन हिन जी गफ़लत आहे, केस दाख़िल कराईंदासीं।
टंडो आदम में हैस्को जी नाअहली घर उजाड़े छॾियो। मोटरसाइकिल मथां बिजली जी तार किरण जे नतीजे में पीउ पुट ऐं पोटो अॼु जो शिकार। मौतुनि में अब्दुल हकीम छुटो, संदसि पुट गुलाम कादिर ऐं 12 वरनि जो पोटो जावेद शामिल। मौतुनि जे वारिसनि वाक़े जो ज़िम्मेवार हैस्को खे करार ॾेई छॾियो। हैस्को जे मक़ामी अमलदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल। मौतुनि जे वारिस शमीर छुटो टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त वाक़े जो इतला ॾियण बावजूदि अधु कलाक खां पोइ बिजली बंदि कई वई। मौतुनि जा लाश केतिरी देरि ताईं रोड ते पियल रहिया। पहिरीं बि अहिड़ा वाक़िया थींदा रहिया आहिनि। बिजली जूं तारूं ज़ुबूं हाल ऐं ख़राब हुजण बाबति केतिरा ई भेरा शिकायत कई, पर हैस्को अमलदारनि तारूं तब्दील करण खां इनकार करे छॾियो हो। वाक़े बाद इलाइक़े में ख़ौफ़ ऐं दुख जी लहर। हैस्को इंतज़ामिया जांच खां अॻु ई वाक़े खे हादसो करार ॾेई छॾियो। उडेरोलाल में एसटीओ लाइन सुपरिटेंडेंट ऐं लाइनमैन मुअत्तल। हैस्को तर्जुमान सादिक कुबर टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त डिप्टी डायरेक्टर खे मामले जी जांच करे अॼु ई रिपोर्ट पेश करण जी हिदायत कई आहे। हैस्को जा अमलदार ज़िम्मेवार निकिता त सदन ख़िलाफ़ महकमानी कार्रवाई कई वेंदी। हादसो थियो आहे ऐं हिन में हैस्को चवंदा छा आहे त बारिशूं ऐं तेज़ तूफ़ान हले पियो, उनजे करे इहे हादसा थियनि पिया। किथे वण आहिनि, किथे साइन बोर्ड आहिनि, असांजे सिस्टम में डिस्टर्ब कनि पिया। एसडीओ गयासुद्दीन शेख जेको उडेरोलाल जो एसडीओ हुयो, उनखे मुअत्तल कयो आहे ऐं उन सां गॾु लाइन सुपरिटेंडेंट जेको इमाम बख्श मशहूरी आहे उनखे ऐं परवेज़ आहे लाइनमैन, उनखे बि असां मुअत्तल कयो आहे। ऐं फौरी तौर ते डिप्टी डायरेक्टर सेफ्टी मुश्ताक अहमद दायो खे जेको आहे सो इंक्वायरी ऑफिसर मुक़ररु कयो आहे। उहो जाइ वारदात ते पहुता आहिनि उते जाइ हादसा ते, ऐं उते जेको आहे सो इंक्वायरी करे ऐं अॼु ई असांखे उहा फाइनल रिपोर्ट ॾींदा। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रोड हादसा, 2 नौजवाननि समेत 5 ॼणा हयातियूं विञाए वेठा। टंडो मस्ती लॻ मुसाणी स्टॉप वर ट्रॉलर जो मोटरसाइकिल खे टक्कर, पुलिस अहलकार परेल सोलंकी फौत। कराची जे इलाइक़े कयूमाबाद वटि डंपर मोटरसाइकिल सवारनि मथां चढ़ी वियो, 2 नौजवान चिभाड़जी फौत। रोड़ी में छोहरा मंडी भरिसां ट्रक जे टक्कर में कंधरा वासी मोटरसाइकिल सवार राजा हरीश कुमार फौत। वारहवे जो हादसे में मासूम नौजवान अयास मला हयाती विञाए वेठो। नवाबशाह में पसंद की शादी कंदड़ जोड़ो तहफ़ुज़ लाइ अदालत पहुची वियो। नारी जे वारिसनि जे पहुचण ते जोड़ो ड्रोड़ंदो अदालत पहुतो। मदीहा अमान ऐं वली मोहम्मद तहफ़ुज़ लाइ अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। ऐं कोटरे जी भरिसां नारी पुरस्कार नमूने गुम, वारसनि ख़ुदकुशी जो शक ज़ाहिर करे छॾियो। कोट जे जानी पुरड़ा वासन 18 वरनि जी काइनात उजण गुज़िरियल राति खां पुरस्कार नमूने गुम आहे। वारसनि मौजूदु शक आहे त नारी मीरवा केनाल में टको ॾेई ख़ुदकुशी कई आहे। पुलिस जो चवणु आहे त नारी जो पतो पवण ताईं कुझु नथो चई सघिजे। मामले जी मुख़्तलिफ़ रुखनि सां जांच करे रहिया आहिनि। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस हमारे ॾिठियूं बुलेटिन जी शुरूआत कयूं था।